लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब रहीम बख्श जाफ़री सां जारी आहिनि। IMO जाफ़री साहब खां पहिरें वक़फ़े खां अवल उनजो ज़ाती जेको प्रोफाइल, उनजे वालदेन, उनजी वालदा, उनजे भाउरनि भेणुनि जे बारे में ऐं ॿुधंदड़नि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त माण्हू हिकिड़े टाइम ते असांखे जिते बि नज़र अचे थो पर उनजे पस मंज़र में केॾियूं चङायूं, केॾियूं लङायूं, केॾियूं तकलीफ़ूं, केॾियूं सहजायूं, उहे सभु शामिल आहिनि। इस ताईं जो जाफ़री साहब चए थो त असांजे इलाइक़े में छोकिरियुनि जी तालीम बि ॾुखे में ॾुखियो कमु हूंदो हो ऐं वालदेन हुनजा 7 भाउरनि मां हुनजो आख़िरी पुटु हो। तंहिंजे करे मस हुनखे 5 जमायतूं पढ़ण जा नसीब थिया। सो हाणे असां रहीम बख्श जाफ़री साहब खां अॻियां जा हिसाब वठूं। साईं, हीउ जेको तव्हांजी ज़ात आहे जाफ़री, त तव्हां नस्ली तौरु छा सिंधी आहियो, बलोच आहियो, छा आहियो? मतिलबु इहा ॻाल्हि त सम्झायो। जी जी, मतिलबु असां बलोच आहियूं ऐं बलोचनि जो मशहूरु क़बीलो आहे बुलेदी। असां उन जो हिसो आहियूं। असल में छा आहे त जेकॾहिं को क़बीलो तमामु घणो वॾो थी वञे थो उनजो तइदाद या उनजे हवाले सां, पोइ उन में पाड़नि जे हिसाब सां हीअ असांजो बुलेदियुनि में पाड़ो आहे असांजो जाफ़री। ऐं बाक़ी असांजो तालुक़ बलोच क़बीले सां ऐं ख़ुदि असांजी जेका मुंहिंजी मदर टंग आहे उहा बि बलोची आहे। असां घर में बलोची ॻाल्हाईंदा आहियूं। ॿोलियूं मूंखे काफ़ी अचनि थियूं। बलोची त असांजी, जीअं तव्हांखे ॿुधायो, मदर टंग आहे। सिंधी जंहिं इलाइक़े में रहां थो ऐं स्कूलिंग बि सिंधी में थी, त सिंधी त हाणे असां अॼुकल्ह मार्केट जी बि ज़बान आहे असां वटि, उहो सिंधी अचे थी। ब्रहवी ॿोली मां ॻाल्हाए सघंदो आहियां, सराइकी ॻाल्हाए सघंदो आहियां। उर्दू हाणे तव्हांखे ख़बर आहे त उहो त पाकिस्तान जे हिकिड़े इहा लैंग्वेज आहे, लिंगुआ फ्रैंका जेके चवंदा आहिनि, हा, चवंदा आहिनि राब्ते जी ॿोली आहे। अंग्रेज़ी थोरी घणी जेको पढ़ियासीं उन ज़माने उन हवाले सां, उन में बि कुझु थोरी घणी वाक़फ़ियत आहे। ईअं त असां इहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं, इहे जेके मां तव्हांखे ॿुधायो 5-6 ॿोलियूं, इहो आराम सां ॻाल्हाए वेंदो आहे। बाक़ी हाणे को अहिड़े जाइ ते मां फासी वञा त पंजाबी बि ॻाल्हाए सघंदुसि लफ़्ज़, छो त हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हुयो त असां वटि पंजाबियुनि जा ॻोठ हूंदा हुआ त असांजे भरिसां ओस पास में, त उहो बि ॻाल्हाए वेंदो आहे। बलोची जे हवाले सां उहो बलोची जा जेके सभु लहजा आहिनि असांजे इलाइक़े जा, इवन मकुरान जा, उहे सभु मां ॻाल्हाए सघंदो आहियां। अच्छा, माना बलोची जा जेके बि मुख़्तलिफ़ लहजा आहिनि, हा, उहे बि ॻाल्हाए, जेके फ़ासिलनि ते तब्दील था थियनि, जी हा, उहा बि ख़बर आहे, त उहा बि मां ॻाल्हाए सघंदो आहियां। मतिलबु मकुरान जेकॾहिं मां वञा त उन्हनि सां उन्हनि वारे लहजे में बि ॻाल्हाए सघंदो आहियां। माना तव्हांखे वठी हलिजे त मसइलो न थींदो? हा, मसइलो न थिए, सम्झिबो त पंहिंजो धार भाउ मकरानी अची। पोइ अहिड़े नमूने सां त मां हिकिड़े दफ़े ईरान जो वञणु मौक़ो मिलियो, मां बलोची जे आधार ते फ़ारसी बि थोरे 2-4 कलाकनि खां पोइ मां उते बि कमु कढणु जेतिरी असांजे हुन में चइबो आहे त एतिरी मां फ़ारसी ॻाल्हाए वयुसि पेजो, उन सां असांजो सॼो ट्रैवलिंग में जेके बि ज़रूरत ॻाल्हियूं हूंदियूं उहो मां करे सघंदो हुउसि। त ॿोलियूं इहे 5-6, 4-5 अचनि। ॿिया मुल्कनि जे ॻाल्हि निकिती आहे त ईरान खां सवाइ ॿिया मुल्क कहिड़ा घुमिया? मां घणो न घुमिया, बसि दुबई ताईं वियो आहियां, दुबई, ईरान। ईअं त असां हाणे, ईअं मां चवां त असां गफ़ार ख़ान जे मैयत जे वक़्त में असां जलालाबाद बि वियासीं। उतां जी जेका बि लीडरशिप हुई या बलोच लीडरशिप बि उते, ॿिया बि उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं ओसि ताईं। बाक़ी ट्रैवलिंग जे हवाले सां मुंहिंजो कोई एतिरो ख़ासि हो न आहे। हाणे जाफ़री साहब, मूंखे अञा 2-3 बुनियादी ॻाल्हियूं तव्हांजो खपनि। हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त अवां बलोचिस्तान जे ओस्तो मोहम्मद गढ़ी खेरो, पोइ गढ़ी यासीन में आहियो, ठीकु? गढ़ी यासीन 9 किलोमीटर शिकारपुर खां परे आहे, ऐं गढ़ी यासीन जे बि हिकिड़े ॻोठ में तव्हां हो जिते तालीम ॿियो सहूलियतूं मिले हुयूं। अव्हांखे पहिरीं सांभर कहिड़ी आहे पंहिंजी ज़िंदगी जी? को अहिड़ो वाक़ियो जेको भले छो न ख़ुशी हुजे, ज़रूरी न आहे असां वाक़िया ॾुखनि जा ई ॿुधायूं, के ख़ुशीअ जा वाक़िया बि ॿुधाए सघजनि था।
हाणे मां त सिंपली हिकिड़े सादे घर में जिते मुंहिंजो पीउ रहंदो हो, मुंहिंजी जेका इहो मां अॻो न ॿुधायो, मुंहिंजो जीअं टियों भाउ पैदा थियो त असांजी वालदा गुज़ारे वई हुई। उहो उनखे चङी तरह मूंखे यादि ई कोन्हे उनजी शकिल या वग़ैरह इहो। त असां हिकिड़े ॻोठाणे बिल्कुलु टिपिकल ॻोठाणे माहौल में मुंहिंजो जनमु थियो, या उन खां पोइ पढ़ियासीं बि मुख़्तलिफ़ स्कूलनि में। पोइ हिकिड़ो प्राइवेट मास्तर रखी उन ज़रिए प्राइमरी पास करियुमि, पर उन खां पोइ मूंखे वाल साहिबु शिकारपुर मोकिले छॾियो। शिकारपुर तव्हां हिकिड़ो माना ट्यूशन ते ॼण त उस्ताद रखियो आहे? जी जी। इहो छा हुते रवाज हो या इहो तव्हांजे वॾनि स्कूल आहे? न, स्कूल कोन हुया न। हा, स्कूल कोन हुया। कोशिशि कयूं मूंखे हुन ॻोठ में मोकिलणु, हुन ॻोठ में मोकिल, इहो हिकिड़ो मसइलो। मां तव्हांखे इहो हक़ीक़त ॿुधायां थो त मुंहिंजे पीउ खे मां हिकिड़े दफ़े उनखां पुछियो त तव्हांजा अखर बि सुठा आहिनि, तव्हां होशियारु बि आहियो, तव्हां अॻिते छो न पढ़ियो? त हुन ॿुधायो त बसि हाणे मां तो कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, चई त असां वटि एतिरी वसियत या न हुई, त छो त तव्हां जॾहिं कंहिं शहर में स्कूलिंग लाइ वञो था, कुझु न कुझु अमाउंट त खपे। उहो बि यानी उहो बि न हुयो। इन करे चई न त मां जेकॾहिं पढ़ी वञा त मां ॾाढो चई होशियारु हुउसि। त उन में इहो हुयो त हाणे कीअं हिनखे पढ़ाइजे। पोइ मुख़्तलिफ़ स्कूलनि में ॻोठ परे परे जा हूंदा, ज़ाहिर आहे एतिरी नंढी उमिरि में मुसाफ़िरी करणु उन ज़माने में तमामु हिकिड़ो मुश्किल, हा रवाज में मुश्किल कमु हो। हिकिड़ो माइट जो परे ॻोठ हो, उते मूंखे रहां 1-2 साल। पोइ वरी हिननि पाण में जेको ॻोठनि जा हुया वारिस साहिबु, इहे उन्हनि कयो त हिकिड़ो जाइ जो बि बंदोबस्तु कयूं, हिकिड़ो उस्ताद माना उनखे पघार ॾींदा हुआ महीने जी, पाण में गॾिजी करे उहो रखियो। पोइ वरी प्राइमरी मां उते पूरी कई। त उन खां पोइ मां गवर्नमेंट हाई स्कूल शिकारपुर हली वियो पढ़ाई जे लाइ। कॾहिं आयो? गवर्नमेंट हाई स्कूल में मां 61 में दाख़िल थियो। 61 में? अच्छा। अच्छा, पोइ छा थियो? पोइ उते मां हिकिड़ो सुवाल पुछां। हा, मां हिकिड़ो सुवाल रही बख्शा, कहिड़ो तव्हांखे फ़र्क़ु यादि आहे उन दौर जो? गढ़ी यासीन उन दौर जो शिकारपुर, वॾो हिकिड़ो शहर आहे शिकारपुर, रियासत, तमामु घणो यादि आहे मूंखे। न, इहो फ़र्क़ु यादि अथव? हाणे त शहरनि ऐं ॻोठनि जो फ़र्क़ु घटि थींदो वञे थो न। उते ईअं फ़र्क़ु हो, ॾींहं राति जो फ़र्क़ु हो। शिकारपुर त पार्टीशन खां पोइ शिकारपुर तक़रीबन ख़ाली थी वियो, पर उते हिकिड़ी ॿाहिराड़ी में जीअं हाणे माण्हुनि जी लॾ पलाण थी आहे न, माण्हू शहरनि में विया आहिनि त शहरनि जो नक्शो मिटिजी वियो। उन शिकारपुर शहर जी इहा हुई त उहो बिल्कुलु टिपिकल जीअं शहरी माण्हू हूंदा आहिनि, ईअं उते उतां जी सोसाइटी हिकिड़ी शहरी सोसाइटी हुई। ऐं ॿाहिराड़ी जे माण्हू खे जेको आहे सो हू पाण खां कमतर बि सम्झंदा, पर उते हिकिड़ो लफ़्ज़ ॼट आम इस्तेमालु थींदो असांजे हुन में। ऐं थींदो बि इहो हो त जेका मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे त 3 बजे ताईं तव्हांखे 2-2:30 बजे ताईं ॿाहिराड़ी जे माण्हू शहर में नज़र ईंदा। 3 खां पोइ तव्हांखे ॿाहिराड़ी जो माण्हू शहर में नज़र ई न ईंदो हो। वापसी हर को हलियो वेंदो, सवाइ उन्हनि जे चंद माण्हुनि जे जंहिंजी सुबुह जो का हाज़ुरी हुजे या अहिड़ो को ज़रूरी कमु वारो, जंहिंखे रहणो आहे, हा जंहिंखे रहणो आहे। वरना शहर ॿाहिराड़ी जा माण्हू ऐं फ्रीक्वेंटली ॿाहिराड़ियुनि खां माण्हू शहर में बि न ईंदा हुया। उते मां वियुमि त उते बिल्कुलु कंप्लीट हिकिड़ो अलॻि जेको असांजो ॻोठ जो रिहाइश तौर तरीक़ा सादगी, उन जे मुक़ाबले में हिकिड़ी शहरी सोसाइटी, कंप्लीटली शहरी सोसाइटी हुई उन शिकारपुर में, जेका अॼु न आहे। स्कूल जे बारे में कुझु ॿुधाए सघो था? पहिरियां ॾींहं तव्हांखे स्कूल छा लॻो? ज़ाहिर आहे हाणे मां तव्हांखे हिकिड़े उन स्कूल जी जेके नक्शो ॿुधायां, उन बिल्डिंग, हिकिड़ो रिटायर जज साहिबु आयो शिकारपुर में विज़िट कयो हुअईं। ऐं जॾहिं स्कूल पुराणो ज़माने में त उनजो नालो होपफुल एकेडमी हाई स्कूल हुयो, जंहिंमें असां दाख़िल थियासीं। पोइ गवर्नमेंट हाई स्कूल सां उन्हनि जा मुख़्तलिफ़ 3 NXC हुया, मेन बिल्डिंग NXC 1 NXC 2। असां NXC 1 में जेके आहिनि पहिरियां दर्जा पढ़ाया, फस्ट स्टैंडर्ड मां पहिरियों पढ़ियो। पोइ वरी ॿिए साल ही जेको 6, 7, 8 उहो बाद में इहो थियो, ॿिए साल ते।
उॾे एॾी वॾी पुरशुकू इमारत, वरी साम्हूं पंहिंजा खूह बाग़ीचा। असांजो उस्तादु हूंदो हो मक़बूल उलवी साहिबु, तमामु सख़्तु माण्हू हूंदो ऐं ड्रेस असांखे पाराईंदा, नेट क्लीन अच्छी बुशर्ट ऐं इहो पेंट ऐं या निकर, ऐं इन ड्रेस खां सवाइ रोज़ाना इहे आङिरियूं चेक करे ऐं सफ़ाई सुथराई। हाणे जीअं स्कूल में ॾिसो था त छोकिरा विरांडनि में या हुते या वञनि या न अचनि, उन ते ईअं न हो। स्कूल में मां सम्झां थो त चङे भले जेके अॼुकल्ह जा हज़ारे रुपया ख़र्च करे जेके प्राइवेट स्कूलनि में ॿारनि खे कपिड़ा वपड़ा पाराइनि था या तयारु कनि था, उहो मुफ़्त में उन्हनि खां कई गुना बहितर इहो ॿारनि जी जेका आहे सा उन्हनि जी ड्रेसिंग, उन्हनि जूं सफ़ाइयूं, रांदियुनि जा मैदान ऐं पीटी टीचर्स, ड्राइंग टीचर्स। इहो माना स्कूल हिकिड़ो, असां त पहिरियों ईअं हिकिड़ो हैरानगी बि थींदी, लेकिन मां में थोरी इहा समझ बूझ हुई त एडॉप्ट करण जी उनजी जो मां कयुमि। पर तंहिं हूंदे बि असां सुञाता वेंदा हुआसीं हिते ॿाराड़ी जो छोकिरो आहे, माना शहरियत एतिरी हुई जो असांखे मार्क कंदा हुया हुते ॾिसी करे, अड़े चलो ॿाराड़ी जो न 61 62 में मां मैट्रिक कई मैट्रिक कई। अच्छा नाज़रीन, पंहिंजो तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई आहे जाफ़री साहिबु त असां जॾहिं ॿाराड़ी मां वियासीं त हिकु त असांखे चयूं ॼट, ॿियो असां पंहिंजे मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ऐं एक्शन्स ऐं आदतनि मां ज़ाहिर बि थींदा हुआसीं, छो त हू निज शहरी हुआ, शिकारपुर जा रहवासी, ऐं असां निज ॿाराड़ी जा हुआसीं। इन करे हिकिड़ो संदो ऐं फ़र्क़ु हो, पर यूनिफॉर्म साॻियो हो। इन करे स्कूलनि में उहो तबिक़ाती फ़र्क़ु कोन हो त हीअ अमीर आहे या ग़रीब आहे, ॻोठाणो आहे या शहरी आहे। असां हिकिड़ी थोरी साई खां पोइ वरी अव्हां सां मिलंदासीं, असां सां गॾु रहिजो।